सुहिणी छोकिरीअ खे इंग्लिश में छा चवंदा आहिनि? तू कुछ भी चव मां तायला भी चवंदमांस। इहो सोनो रखे यारी तारो होटल फ्री क्यास जेको बने पियो खाए चाहे बोतल फ्री क्यास। हाँ पैदल 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 मुखे पैदल 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 मुखे पैदल मारायो वा तोरे जानी जुदा जो वा मुखे पैदासी रोज मिलन तो साईं दासी। उठ कुत्ते या पुछ चाह 25 रुपया थी या तू रोज मिलनी दे। उठ उठ हमारे खानदान में ऐसा नहीं होता। अम्मा ने घसीटा अब्बा ने घसीटा अम्मा ने भी पीटा अब्बा ने भी पीटा चप्पलों से पीटा कसम से यार बहुत मार पड़ी। असांजे छोरन खे नौकरी मिलंदी न इंजीनियर थींदा वापडा में वॾा डॉक्टर। अरे तोड़े 6 ॾींहं थिया आहिनि फोन पियो कयां खणे नथो छो? मां नओं नंबर न खणंदो आहियां। पिणे लाबारा कंदो तू पुट दे खबर तू स्कूल वञण पसंद कंदो आ? हाँ बाबा वञण भी पसंद कंदो आ अचण भी पसंद कंदो आ उते वेहण पसंद न कंदो आ। चाचा तू मूंखे कॾहिं न छॾे वञजांइ। मुंहिंजी तोसां 32 दिलियूं 32 तू बस मुंहिंजे जेब में रहंदो कर। बस जॾहिं मां तुंहिंजी इज़त कंदो आ न पाकिस्तान में ॿिया न कंदा थी बस तुंहिंजो इस्तेमालु कंदा थी चाचा। तव्हां बीमार आहियो? न साईं मां ख़ुशि आहियां। हिन वक़्तु मां असेंबली जी कार्रवाई थो हलायां। मुंहिंजो नालो आगा सराज दुरानी आहे। ॾिसे थो मां बीमार आहियां। ॾिसो था त हो बीमार। छोकरा वे चोन तो तू जाओ या सूरतीअ मां निकितो मायूं ॼणी जूं मर्दनि जे कंध में हणंदियूं हुयूं। वो खोले घुमा तो जानी गलो लड़कणो मुझो ज़िलो वो बुध गाली मुझी तम चाड़े हूं दई गोले में जाकर का वञो डॉक्टरनि ॾे मरीज़ खणी अबा टेस्ट थींदी 27,000 टेस्टनि में चट सिंघ टेस्ट खंघारो टेस्ट मुट्ठो टेस्ट 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 दुनिया काल मत भावच खड़ो बिया फोन गिंदा मना भावा देने लगा दुनिया रिंग मत भावच। हेलो मिठी तो मुंह में छा ॾिठो जो एॾो मूंसां प्यार थी करें? पिणिया पैसा हाँ बा हाणे कीअं अथई तबियत? डॉक्टर साहब हाणे तो सही है बिल्कुल। हाँ तो पोइ मुंहिंजो इनाम ॾे। इनाम? डॉक्टर साहब आऊं गरीब माण्हू आहियां कबरूं खोटरींदो आहियां। तव्हां चओ त तव्हांजी फ्री में खोटे छॾियां। गाड़ी थो कढां मूंसां घुमण हलो तूं हेॾे तोखे कढाई गाड़ी तू पाण 20 रुपए में कलाक साइकिल हलाईंदो आहे हिते वरी पढ़ाई नियाणी सां कूड़ थो ॻाल्हाए। स्कूल में एसी हुजनि बाक़ाइदे। मां चवां थो त पूरी चिल्ड कूल हुजे बाक़ाइदे। चिल्ड कूल हुजे। तव्हां अहिड़ी प्रोग्रेस बि त ॾेखारियो न। प्रोग्रेस बाक़ी कहिड़ी धूड़ पायूं असां कहिड़ी धूड़ पायूं असां। रोडनि ते ॻाढ़ा अच्छा गुल छटायो रस्तनि ते ॻाढ़ा अच्छा गुल छटायो। चाचा पैसा गुलन जा सुणो आहे आयो हिन शहर में नो सुणो आहे आयो हिन शहर में नो हुस्न जा दीवाना किते विड़ी न पऊं जेड़ा थींदा वॾा जेड़ा मुड़ुस दुकान ते वियो नौकरीअ ते वियो हे जेके भाॼी खपाइण ईंदा आहिनि न उन्हनि सां कचहरियूं बि कनि भाॼी खा कल्ह कोन आहे हे माई आहे या मोरे जो सूबेदार आहे या तुंहिंजो छा वञे। हेलो अरे यो छोरा ॻोठ वारे माइटनि खे मुंहिंजी शादी जो सॾु ॾिजांइ। अरबू खरबू खमीसो मोलू ढोलू ईसो मूसो सॼण खे। अबा ॾींहुं कहिड़ो तारीख़ कहिड़ी? ॾींहुं जेको आहे ॾुबरो तारीख़ तिरकणी।
चयो पुट जाओ आहे 7 महीननि में नालो ॼमण त छोरे के नमन में खपे पर तकड़ कई थई नालो छा रखा जे नालो रखे से राकेट जैसे राकेट चो के 9 महीनों जो सफ़र 7 में कई दरा दुनिया काल मत भावच खड़ो बिया फोन गिंदा मन भावा दिन लगा दुनिया रिंग मत भावच भैया तो साथ कसमा खुदा जो ओ दिल लगी भैया तो साथ कसमा खुदा जो कसमा खुदा ओ मराठी जुदा जोड़े कसमा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दोस्त चाय पींदे? हाँ हाँ चाय पींदुम। साम्हूं होटल थी पिया। ॾाढियूं तो ते तवायूं आहिनि दिल में बबड़ बायूं आहिनि केॾा कोल करार कई प्यार ॾेई प्यारा पुछो धा बसर भी महंगा टमाटा महंगा वटों केड़ी सब्जी अदा वटों केड़ी सब्जी हिते पटाटा महंगा ये छोरा सीटियो मोटरसाइकिल ये सचो खर्चो आशकन जो वो गोदा फटायो पी जो बाबा चंगा बजी भैया चल दादा ॻाल्हि कयो मां उनजी वेठो पंहिंजो शाहरुख खान सां शाहरुख खान सां वेठो शाहरुख खान त मथो ऋतिक रोशन अची वियो ऋतिक रोशन जॾहिं मूंखे ॾिठो त ईअं पेरनि में किरी पियो अची किथे वेठा हुयो शाहरुख खान सां? पठाण वारे होटल। बाबा हाणे टमाटा थी विया आहिनि ॾाढा महांगा महंगा थी विया हाणे छा खाइनि हिननि खे ॿुधाए हाणे माण्हू खाइनि बटे पटाटा छा खाइनि पटाटा खाइनि 10 रुपए किलो ने उन में माना ॻाढ़ा करे मसालो विझी ॻाढ़ो त माना उहे माण्हू खाइनि ॻाढ़ा पटाटा भाॼी माना इपे तलतली ॿिए बि भाॼी थींदी हाणे माना टमाटा न खाइनि छा खाइनि टिकटो करा बटे पटाटा खाइनि था बीजू खाइनि था टमा हुयो करेला खाइनि बटे जीअं तूं खाईंदो आहे टमाटा न खाओ पटाटा खाओ पटाटा खाओ जीअं तूं खाईंदो आहे पटाटा मिली जानी जी मुंह खे चिठी खणी साम्हूं अखियुनि ते रखी खोले पढ़ी जॾहिं मूं ॾिठी सफ़ा निंड मुंहिंजी वई फिटी पढ़ंदे 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 इहो पनो सॼी राति मूं वेही अॼु छोकिरो गुम थी वियो मस्जिद में एलियान थिए पियो मुंहिंजे वात में ई पाणी अची वियो तुंहिंजे वात में पाणी छो आयो? एलियान अहिड़े तरीक़े सां थियो न। कहिड़े तरीक़े सां? छोकिरो गुम थी वियो आहे जंहिंखे बिस्कुटी कलर जी शर्ट ऐं चॉकलेटी कलर जी पेंट पातल आहे। साहब धोती मिलंदी मां गरीब खे ॾे ख़बर भला पढ़ियल लिखियल आहीं? खटे ई खटाए पग ई पग आहे ज़ालिम तोते खे न मार तोते जा पद न पट साइकिल आण्या बग्गी टमटम रिक्शा टांगो मोटर वैगन हेलीकॉप्टर बाबा मूंखे हेलीकॉप्टर नाने सस समझी छा कयां बाबा कंहिंजे पीउ खे ताक़त न ई वॼाए सघी। भला तव्हांजो कहिड़े खानदान सां तालुक आहे? हिकिड़ो त पटियाला खानदान आहे जीअं वॾो असांजो पिटियल खानदान आहे पिटियल बाक़ाइदे। अच्छा हा से कोह जो पिटियल खानदान। फातिमा मां दादू सां आहियां तव्हां सां मिलण मां तव्हांजी वॾी फैन आहियां मूंखे नंढड़े भाउ लाइ हिकिड़ी J.Dot जी गाॾी खपे। हाणे दॿ ॿुधाए मां तव्हांखे दॿो ॿुधायां तोखे जॾहिं खां दिल ॾिनी आ सुख ॾिनो थी कहिड़ो प्यार में कहिड़ी पग परायुई हरू भरू थी झेड़ो दुनिया में हिकु सोणो नाही सलाम कोन कंदो साईं हल हल बे जीअं मूंखे कुठई सुहिणा। उस्ताद हिकिड़ी ॻाल्हि पुछां बाबा नाराज़ न थी जाए तूं डांस आं पाॾो आं छेलो आं जो तोखे कुठई उस्ताद काॾे मज़ाक कई मैं बाबा मेंदीअ जा दुल जानी हथनि ते ठाहिया थी लबनि ते लाली लाइ लब चमटाया थी थोरे छॼा थी वार अलाह तोॾे थे रुतरे ए जादू दरा एरा एरा चल मदद दाना बदाना दाना मुझ मासी या फरदाना मुझ पुपी या रुपदाना मुझो बाबो वंजे लड़काना मुझो पोया लगा तई काना मैं दादू नहीं हो जाना फिर शेर सदा पुराना
ओ कौन छाए मो शादी में घणा ॾींहं बचा आहिनि कंहिंजी शादी में तुंहिंजी मुंहिंजी शादी में पोइ त मज़ो ई मज़ो मज़ो ई मज़ो मां तोसां छा नालो तुंहिंजो विसरी वियो अथमि नालो सोलो है मुंहिंजो सत कोया थोरो मूंखे त ॿुधाए पेट ते लेटा आहे जानू ओ जानू पुरान हयाती कोई ओ पक न हाँ ओ जानी हाँ ओ पक ए सिर वञे भल वञे प्रिय देवी दुस ए सिर वञे भल वञे प्रिय यार मुंहिंजो अंग्रेज़ आहे अंग्रेज़ीअ में थो ॻाल्हाए हेलो हेलो चई ता हमदम के सीने सां थो लाए आई लव यू आई लव यू आई लव यू आई लव ओ ला 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 हो वाला छा तव्हां लव मैरिज कई या अरेंज मैरिज साईं मोकारो कयो मां तय सां मां अरेंज मैरिज कई मां अरेंज मैरिज में लव मैरिज बि न कई अरेंज मैरिज में इहा हालत आहे साईं यकीन कयो मां पाण ई ॾिसण न वियुसि हेलो बा मनु नंबर आ हाँ बा हुकुम करे अबा मनुआ खे ॾे हाँ बाबा मनु ही तो ॻाल्हायां अबा इहो 1000 रुपया पोइ खपे हलो सही आहे मनु अचे त पोइ ॿुधायांसि थो मूंखे यार करण जी बीमारी हाणे ख़त्म हयाती सफ़ा थी लगे न दुआ थी लगे न दवा थी लगे मुझे नथी लगे बे डॉक्टर के देखा दुनिया काल मत भावच खड़ो दिया फोन गिंदा मन भावा देने लगा दुनिया रिंग मत भावच अरे छोरा तव्हां छड़ो नशे में पूरा दुनिया वञी चंड ते पुगी आहे चाचा 2-3 मिंट सब्र करे है भंग भटारी जो प्यालो पीअण जे असांखे इन्हनि खां मथे ॾिसंदे बटालू खाई खाई यार मसे उता मुर्गी वरतिया जंहिंजे खाइण लाइ रोज़ सिखां पियो अॼु उन्हीअ जा हॾड़ा चूसियां पियो खोड़ ॾिठ में दुकानदार अॼु खां पोइ कहिड़ी बि छोरीअ पोयां न लॻंदा साईं कोई जोड़े ॾिसे त बि न ॾिसंदा साईं पंहिंजे वतन ते जान कुर्बान करे छॾी कुर्बानी कंदासीं साईं एॾी ज़िंदगी खपे बि नथी मुड़ुस दुकान ते वियो नौकरीअ ते वियो हे जेके भाॼी खपाइण ईंदा आहिनि न उन्हनि सां कचहरियूं बि थियूं कनि भाॼी खां कल्ह कोन आए हे माई या मोरे जो सूबेदार आहियां तुंहिंजो छा वञे हा ॿुधाए भला 5 लख काॾा आणींदे ज़रूरत अचण ते मां पंहिंजे पाण खे बि कपाए छॾींदमि वो भी 4,99,900 काॾा आणींदे यालती यालो वली आयो मानू जादियूं त न मानियूं त न हाथी टे थरा दुकाम बुथार सिंगू कदी कदी मरी ना ये अल्लाह ताईं असांजो तो बाद थोल ॾाढियूं तो ते तवायूं आहिनि दिल में बबड़ पायूं आहिनि केॾा कोल करार कई प्यार ॾेई प्यारा पोचो धा पठान मोटरसाइकिल 100 जी स्पीड ते पठान कल्टस 120 जी स्पीड ते पठान पिजारो 140 जी स्पीड ते ऐं पठान जेको एम्बुलेंस 200 जी स्पीड ते भैया तो साथ कसमा खुदा जो जिंदगी भैया तो साथ कसमा खुदा जो उम्र थी जुदा जोड़े कसमा
रात थी वई ॻोठ में चोरी। हाँ सुबह जो सब परेशान हुआ या चोरी कंहिं कई आ। पो वरी मां वञी ॾसो मान। छा चयो नी? इहो चोर जो कमु हूंदो। लखन जो छलो वो टके जो की भाया खबर बुध अग में मुझो कलाम हिते चयला दगा कि माव हूंदी खैरां जहिड़ी त पुट हूंदा खूनीअ जहिड़ा। शहर जूं मायूं त ख़ुदा पनाह ॿार थो ॼमे न थञ बि नथियूं प्यारे। लखी तर वञे थो हा निपुल त वठो अॼु पाण ड्रामे ते वेठिया छोरे खे निपुल वात में पिया। हेॾे ॾिस मूं वटि सवेरा आहे रिमशा आहे लाइबा आहे तो वटि छा आहे सुनिया टरड़ा। नो 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 मूं वटि इन टिनिनि आइडियुनि जा पासवर्ड आहिनि। ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ एवरीबॉडी मजबूर तव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं चंड ते को सिंधी वञे हा त सिलेंडर में ऑक्सीजन जे बदिरां चांहि विझी वञे हा। खिलणे माण्हू जी कीअं खिल बंदि कराइजे? उनखे शिरक भराइजे। ग़लति या वरी फटाको उछलजे न बा। बाक़ी कीअं खिल बंदि थींदसि? अदाउनि जी शादी कराइजे। गुज़री वियो ज़मानो तोखे यादि कबो छा परावो हुस्न ॾिसी पाण खे बर्बाद कबो छा। जोगी गोठ में पिनण आयो आहे असां वारा छोरा। जोगी हथ ॾिस फलाणे हंधि मुंहिंजी शादी थींदी। किसी लोट मोकिले पिणस खे पिनण जहिड़ो करे। किन ख़ासि मसइलतुनि जे करे सोशल मीडिया खां मां साइड ते थी वियो आहियां। बाक़ी इंशाल्लाह चंद लम्हनि में सोशल मीडिया ते तूफ़ान बणिजी अचिबो सॼी दुनिया खे मात ॾेई छॾिबी। चाहे ठाओ की प्यार जा ये न त गरम पानी करे कोप में लाए दी त बनाए होटल जा बाटा ही कोप। याद कर वो जमानो पांजी शादी थी हुई पहिरियां 5 साल त मूं तुंहिंजो मोह ई कोन ॾिठो। 3 ॿारनि खां पोइ मूं तुंहिंजो मोह ॾिठो पोइ बि मूंखां रीह निकिरी वई त घोड़ाड़े मूं चयो ही छा माई आहे फसल सुकाइण वारी सुंडी आहे। ऐं हाणे बस कर बस। तू बटण खोले घुमंदो कर दुनिया कंहिंजे पीउ जी नाहे। छॾ यार थधि लॻे दवा तूं कराईंदे आ। फातिमा मां दादू सां आहियां तव्हां सां मिलण। मां तव्हांजी वॾी फैन आहियां। मूंखे नंढड़े भाउ लाइ हिकिड़ी जे डॉट जी गाॾी खपे। हाणे दॿो ॿुधाए। मां तव्हांखे दॿो ॿुधायां। गाना बजाना गाना मुझी मासी या फरजाना मुझी पुप्पी या रुखसाना मुझो बाबो वंजे लाड़काना मुझो पोया लगा तई काना मैं दादू नहीं हो जाना फिर शेर सदा पुराना। कढ़ी वई अलग के लुटायो मास दिल में वसायो मास कदे न सतायो मास पान के लुटायो मास वो भी मुझे छड़े वई बेड़ी मुझी बुद्धि वई दुनिया से बुद्धि वई दुनिया से बुद्धि वई। रात मुझे ख्वाब में आयो किरी थी वियो वापर आयो तेरे पाको फिर सुपट ते कलंदर लाल बचायो खुली अखता कयो मुश्किल बेवफा थी बुनियादी बेवफाई इन्हनि खे दिल न ॾिजे। घरो मूं थियनि टिकटॉक जो पर तुंहिंजे उमिरि में त असां त माना हीअं हंगी माना गीसियूं पाईंदासीं ॿी बि न धोईंदासीं तव्हांखे त दिलियूं पिया ॾियो माण्हुनि खे छा थियो अथव?